सुभान अल्लाह केडो खुश हो केडो खुश हो थियूं भी छो न महीनो पूरो थींदो आ पगार में सिर्फ पैसा मिलंदा हन बरकत जी खबर कान होंदी आ मजदूरी कबी आ मजदूरी मिलंदी आ बरकत जी खबर कान होंदी आ सजो ॾींहुं कारोबार कयो शाम जो बेनिफिट मिलियो बरकत जी खबर काने का खुटायो में जुमलन के न त जुमला टिड़ी वेंदा सब कुछ जिथों किथों मिलंदो आ पर मुझो मुस्तफा फकत हिक हंधा मिला दुनिया जो दस्तूर दुनिया जो दस्तूर जेके मिलंदो आ ओहो खुश थींदो आ जेके मिलंदो आ ओहो खुश थींदो आ पर जेको ॾींदो आ ओहो खुश को न थींदो आ अल्लाह जे दरबार में सवाल कयो ओ मुझा करीम रब फितरत इंसानियत सा ॾिठो आ त जेको प्यारी शय हासिल कंदो आ ओहो ॾाढो खुश थींदो आ पर जंहिं वटि प्यारी शय वेंदी आ ओहो नेन वहाईंदो आ अल्लाह चवे तो किए महसूस कयो मौला करीम जे दरबार में सवाल कयो सी मौला दुनिया जे अंदर औलाद सब का वधीक प्यारो होंदो आ मौला मुजी न्याणी मुखे ॾाढी प्यारी आ छो त मुझे महबूब मुस्तफा बिशारत ॾिनी आ हुजूर खुशखबरी ॾिनी आ इन करे न्याणी प्यारी आ बिन न्याणिन जो अबो न्याणियूं खुशी सां ताते तैयार करे उन्हनि जी शादी मुझे करीम रब जे रज़ा जे ला कराए जन्नत जी टिकेट वठंदो वने आका ॾाढी न्याणी प्यारी आ करीम रब जे दरबार में अल्लाह से मुखे न्याणी ॾाढी प्यारी आ पर जॾहिं मुझे न्याणी जी शादी थींदी आ शादी हाल होंदो आ घोटे ता भी ईंदा हन असां कुंवारे ता भी हूंदा हूं न्याणीअ जे लाइ सामान भी घणो गॾु कंदा हूं ख़ुश भी ॾाढो थींदा हूं असां जे न्याणीअ खे रिश्तो भलो मिली वियो आ सोन ॾींदा हूं ज़ेवर ॾींदा हूं सामान ॾेई तैयार करे खुश थी करे वठी भी ईंदा हूं पर जॾहिं न्याणी वेंदी आ घोटे ता नचंदा हल कुॾंदा हल पर कुंवारे तर जे अखिड़िन मां सावण जो मींहुं वसंदो आ हा या न जवाब ॾियो हा या न छो वसंदो आ छो त न्याणी प्यारी आ घोटे ता घोट आयो अल्लाह उन जी दिल जी मुराद पूरी कई मुरकंदो थो वने उन जा मित्र मुरकंदा था वञन उन्हनि खे मिलियो आ जंजी न्याणी बणी रही आ ओहे ज़ारो कतार रोई रहिया आहिनि ओ मुंहिंजा करीम रब दस्तूर दुनिया फितरत में इहा शइ आ त जंहिंखे मिलंदो आ उहो ख़ुशि थींदो आ जेको प्यारी शइ ॾींदो आ उहो रोंदो आ मौला तुंहिंजी कुदरत अजीब आ काइनात में सभ खां वधीक प्यारो बि तोखे मुस्तफा ॾई करे खुशी सब का पहरी करी तू खुदा दई करे महबूब सब का पहरी खुशी तू करी खुदा मौला समझ में न तो अचे अल्लाह जे जात जवाब थो दे आलम ख्याल में सोच अल्लाह जवाब दिनो ऐ मुझा बाना तू मखलूक है मां तुझो खालिक हां तू मखलूक है मां तुझो खालिक हां मखलूक जो ॾियण ॿियो आ खालिक जो ॾियण ॿियो आ ओ मुझा करीम रब असां के समझ में न आयो कुदरत सां खोले समझा अल्लाह फरमाए तो तू जने पंहिंजी प्यारी शइ ॾींदो हई ॾियण खां पोइ उहा तोखां जुदा थी वेंदी आ मां जॾहिं यार ॾिनो आ पाण खे यार खां जुदा कोन कयो आ लेकिन अॻियों जुमलो लेकिन मुझे कुदरत जो मंज़र बदलजी वियो लेकिन मुझे कुदरत जो मंजर बदलजी वियो मौला कीअं बदलियो रब्बे ज़ुल जलाल फरमायो
अगु में जैसी मां महबूब आमिना सोहणीअ जे वजूद में न मोकिलियो, जैसी मां महबूब मके जे सरजमीन ते न मोकिलियो, जैसी मां महबूब तव्हां खे अता न कयो, तेसी जिते मां खुदा उते मुझो महबूब मुस्तफा। पर्दे जे पोयां जुमलो जिते मां खुदा उते जवाब दियो, जिते मां खुदा उते महबूब मुस्तफा। पर जॾहिं खां मां अल्लाह जे ज़ात पंहिंजो महबूब तव्हां खे अता कयो, मां अल्लाह पंहिंजे कुदरत जे मंज़र खे तब्दील कयो। हाणे जाथे मुस्तफा उते तुंहिंजो खुदा, जाथे मुस्तफा उते जवाब दे, जाथे मुस्तफा उते तुंहिंजो। दिल में सवाल तो पैदा थियो, खुदा तो जिथे किथे आ। हे फकीर हेडी वडी गाल करे छडी, खुदा तो जाहिर बातिन अव्वल आखिर जिथे किथे आ, जिथे किथे आ। जिथे मुस्तफा उते खुदा, मंजर छा है, राज केड़ो आ? मुझो मुस्तफा आहे रहमतल लिल, अन्या मजे सां रहमतल लिल। अचो अचो मां कुरान जो मां अल्लाह जो कुरान पढ़ा, तव्हां खे ख़बर पवे ए फकीर सजन साईं जो चरियो मस्त कहिड़ी गाल पियो करे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो व इज़ क़ालुल्लाहुम्मा इन कान हाज़ा हुवल हक़्क़ मिन इंदिका फ़अम्तिर अलैना हिजारतम मिनस समा अविअ्तिना बिअज़ाबिन अलीम। माण्हू वेठा हुजूर जे दरबार में हन, चवन छा था, नथा मञो तुझे अल्लाह खे, नथा मञो तो नबी जे ज़ात खे, तवज्जो नथा मञो इन कुरान खे, पंहिंजे अल्लाह खे चओ आसमान मां असां जे मथा पत्थरन जो मींह वसाए। अगर तुझो खुदा सच्चो आ त सवाली सवाल था कन, अञा ज़ुबाने मुस्तफा जवाब इनायत कोन कयो। जिब्रील दरबार यार में पहुंची वयो, खुदा जो मुस्तफा सा प्यार निहार। जिब्रील दरबारी मुस्तफा में अची वयो, अल्लाह जो कुरान खणी वमा कान अल्लाह लियुअज़्ज़िबहुम, अल्लाह जे शान जे लायक नाहे त इनन जे मथा अज़ाब करे छो। व अंत फीहिम, मुझा मुस्तफा जिते तो मुस्तफा जी ज़ात हुदिया उते अल्लाह जो अज़ाब को न हुंदो आ, यानी जिते मुस्तफा हुदो उते अज़ाब न हुदो, उते खुदा जी रहमत ऐं बख्शिश जो वस्कार पियो हुंदो। अल्लाह जी ज़ात बाबरकत। एकड़ो अर्ज कया तव्हां खे, नाराज न थींदो। मां तकरीर कंदो हां सवा कलाक खां 1.5 कलाक ज्यादा है, छो तो रोज प्रोग्राम ऐं मां चाहींदो हां त दरमियान में भले नारो न हणो, इश्क जो मज़ो मौज जो मज़ो वठो। अवां नारो भी न हणो त ये 2 मिनट में आऊं कुछ बुधाए वठां। स्पीड इन करे वधाईंदो हां त 2-4 गालियूं करे वठां। अवां नारो हणंदा आहियो न, पोइ जॾहिं न अल्लाह जा नेक सालिह बाना वेठा, गाल समझो, खुदा करे त समझो ऐं नाराज न थियो। केर वेठा हा अल्लाह जा नेक सालिह बाना, दुनिया जो दस्तूर आ। चोर वेहंदा हन त गालियूं छाजू कंदा, चोरी जू कंदा। पाथारीदार वेहंदा हन त गालियूं
पाथारी जो कंदा पर फैसले मुझा दोस्तों त उहे अल्लाह जा नेक बाना जदे कचहरी पिया कर त गालियों कर पिया छाजू मदीने जो छो त पांधियड़ा होया मदीने जा किथों जा पांधियड़ा होया तवा जी दिल अज छो मथे शोर लगो पियो ता वणो ना दोस्तों या अली दोस्तों पांधियड़ा मदीने जा जेके होंदान उनन जी पचार केड़ी होंदी आ हियर एकड़ो कुराड़ो हेदो आयो कन्न में अचे मुखे चई त यार दुआ कजो त अल्लाह जी जात मुखे जल्द खां जल्द हुजूर जे दर जी हाज़िरी नसीब फरमाए जी मां हिक दफा ता ढरो करे छडियो आ त मां थोड़ो चवा थो जिंदगी अजे कई वफा हल पो मदीने दे जरूर जिंदगी अजे कई वफा हल पो मदीने दे जरूर रब सुने जी कई अता हल पो मदीने दे जरूर जिंदगी अजे कई वफा हल पो मदीने दे जरूर ब अल्लाह जाने का सालेह बाना हुस्न वारा शहर की पर मदीने जो नमट हुस्न वारा शहर की पर मदीने जो नमट बिश्ती हवा खुलंदी जिते बिश्ती हवा हलंदी जिते बिश्ती हवा उन मदीने दे हल पो जरूर जिंदगी अजे जिंदगी अजे कई वफा हल पो मदीने दे जरूर हुजूर जा आशिक बैठा पान में मदीने पाक जो जिक्र करे रहा हन हुजूर जे दरबार जो गालियों करे रहा हन गाल गाल मां निकरंदी थी वने आशिक पांजे मौज में वेठा हन असा जेड़ा खोड़ नौकर बीठा होया डिठोसी साईं वारा मौज में बर्दाश्त न थियो मानी जी भूख लगी साईं वारा ला निंड में ला जागन पिया भला बहानो कयो नमाज जो टाइम थी वयो आ होडहू वारे के इशारो दिनो तू साईं जे कन्न में चो साईं नमाज मां भी चवा तो नमाज या कचहरी टुटे नमाज भी पूरी थे ऐं पेट जो कमड़ो भी थी वने असल में मामलो पेट जो हो नमाज एकड़ो बहानो ठायो वयो जे वक्त में हेडहू वारे अल्लाह जे नेक सालिहन बानड़न ते हथ रखी चयो साईं नमाज अल्लाह जा बई नेक बानड़ा ये छिरक भरियो जन निंड में कहीं बी दुनिया में होया हियर कहीं बी दुनिया में अचे वया उन मंजर के दिसी करे सोने बिट ते वेहण वारे शाह अब्दुल लतीफ बिटाई फरमायो संगत सुपिरन जी
संगत सुपिरन जी का हुई पिण वडी हाज संगत सुपिरन जी का हुई पिण वडी हाज कज़ा कज निमाज़ वक्त वरां एणो सुथरो ता करे चयो निमाज़ कज़ा थी विदिया पर ओहा कचहरी वई त वरी कान दिया अजीजा नेमल तमा अर्ज कयो मुझे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा गुलामो अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो व अम्मा बिनिअमति रब्बिक फहद्दिस अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो मां अल्लाह जी नेमत जो शुक्रानो कयो मां अल्लाह जी नेमतुन जी प्रचार कयो मां अल्लाह जी नेमतुन के मामूली न समझजो मां अल्लाह जी नेमतुन जी प्रचार कजो मीलाद मुस्तफा करण वारो जरा गौर सां ॿुधो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो मां अल्लाह जी नेमतुन जी प्रचार कयो दिल चवे थी 3-4 हदीसूं लागी तू पढ़ी वठी एक लेकिन मुझा दोस्त टाइम थोड़ो मां सिंधी में ट्रांसलेशन कंदो हला अल्लाह ताला जे महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो ब अमल घणा अमल अल्लाह जे ज़ात खे एतिरा त सुहिणा लगंदा जो उनन जो अजर मुझो करीम रब बिना हिसाब जे दींदो आ कहे फरमायो जो अम्मा आमिना जे लाल कहे फरमायो अम्मा आमिना जे लाल ब अमल एड़ा मुझे करीम रब खे वणदा जन जो अजर अल्लाह अण हिसाब वारो दींदो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओहे ब अमल केड़ा मदीने जे मीर फरमायो पहिरो अमल मुश्किल अचे सब्र करे मुझो अल्लाह अणखुट अजर अता करे तवज्जो मुझा दोस्तों मुश्किल अचे छा करे वारो कर मुश्किल अचे उहा बीमारी जे सूरत में अचे दुखन जे सूरत में अचे आजमाइश जे सूरत में अचे घर वारन जे सूरत में अचे औलाद जे सूरत में अचे कहीं भी सूरत में मुश्किल अचे रज़ाए खुदा जे खातिर सब्र करे मदीने जे मीर फरमायो अल्लाह उनके अणखुट अजर अता फरमाइंदो महबूबन फरमायो बीने की अल्लाह जने का नेमत अता करे अल्लाह जने का नेमत अता करे बाने के अल्लाह जी का नेमत मिले उन अल्लाह जी नेमत ते बानो खुश थी शुक्रानो अदा करे इन शुक्र जो भी अल्लाह एतरो अजर दींदो आ जो हिसाब रब को न कंदो आ छाजे करे हिकड़ी कुरान जी आयत पढ़ा जो त शैतान पलीत अल्लाह जे ज़ात के अर्ज कयो मौला वला तजिदु अक्सरहुम शाकिरीन ओ मुझा करीम रब मां तुझे दरबार में वायदो थो कया मां तुझे बानन के ना शुक्रो बनाईंदुस छा कंदुस जवाब दियो छा कंदुस ना शुक्रो बनाईंदुस शैतान चयो ना शुक्रो बनाईंदुस अल्लाह इनाम अणखुट करे छडियो मुझे मुस्तफा बुधाए छडियो मानड़ी दाल सा खाईया बकर जो गोश्त खाई उठण का पहरी हथड़ा खणी या न खणी अखियों बंद करे दिल में अल्लाह जे कुर्ब जो तसव्वुर करे सुन्नत मुस्तफा याद करे चो शुक्र अल्हम्दुलिल्लाह
अगर ये न चे रुगे एत्र चो मुझा अल्लाह साईं तुझा लख एहसान मुझे करीम मुस्तफा फरमायो मानी पेट में खाधई शुक्र अल्लाह जो कयई अल्लाह एतरो अजर दी दई जो तोखे अंदाज होई कोने को जागो था मानी खाई ये उथंदा हो जण मीह का टपड़ खयो भगा पिया वणो ये न कयो मानी खाई बस कयो तो अल्लाह जो हां ई आहे फतवा तकवा खबर तो अच्छा है हाय हाय टाइम गुजरी घणो तो थी विंदो खबर तो तकवा अच्छा ई आहे फतवा तकवा अच्छा है त जेको पाण खादो थव न जेको न रब पाण के खारायो थव उन जहिड़ो ही कुछ कहीं बुखायल के खाराए पहुंचो शुक्र अल्हम्दुलिल्लाह जहिड़ो पाण खाधो थो एड़ो ही कहीं बुखायल के खाराए ऐं पहुंचो तो मुझा अल्लाह साईं तुझा लख एहसान जो तो मुखे अता भी कयो ऐं मुखे तौफीक भी अता फरमाई मां कहीं बुखायल जो पेट भरियो मौला तुझा लख एहसान लेकिन मां अन्या अगते थोड़ो वधा अल्लाह ताला जा बानड़ो अल्लाह जे चोत आयत करीमा त शकुर नेमत जे मुतालिका मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जी इजाजत दियो हिक भी हदीस भी बयान हिक भी हदीस भी हुजूर जी बयान कया इमामुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात फरमायो क़यामत जे दी हिकड़े इंसान जो हुजूर फरमायो हिकड़े इंसान जो मिड़ई ने क्यों हिकड़े पलड़े में रखियो वञन इंसान जे जिंदगी जी इबादत हिकड़े पलड़े में रखी वञे तवज्जो इंसान जे जिंदगी जा रोजा नमाजू हज ज़कातू खैरातू मिड़ई हिक पलड़े में रखियो वञन ऐं जेको हिकड़ो साह मथे खयई छा मथे हेठ ताई भी न जेको हिकड़ो साह मथे खयई उन हिकड़े साह जे नेमत खे बे पलड़े में रखियो वञे इबादतूं टंगजी विदियूं हिन नेमत जो वज़न रब वधाए छॾींदो मुसलमानो तवज्जह कयो हिकड़ो साह कंहिंजी नेमत जवाब दियो कंहिंजी नेमत अल्लाह जी नेमत अल्लाह जे कुदरत में अदना इहा नेमत जरा सोचे पो बुधाए जा सजी जिंदगी जी इबादतन खां अल्लाह जे नजर में जेका अदना नेमत अगर उन जो एतरो वजन त पो जेका नेमत उज़मा जंहिंजे ला कायनात बनिया बुदा उन नेमत जे शुक्राने जो वजन छा हूंदो समझी वया त ठीक आ त वरी दोहराया समझी वया नंढड़ी नेमत जो त मुझा दोस्त अजीज मां इते भी कुरान पढ़ण तो चाहियां मां इते भी कुरान पढ़ण तो चाहियां मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम अन्या हिकड़ी हदीस 3-4 हदीस पूरी कर पोतो कुरान पढ़ा लागी तो कुरान मुझे हुजूर सहाबा के फरमायो कहके फरमायो जवाब दियो कहके फरमायो मुझे मुस्तफा जी सुनी जमायत सहाबा अल्लाह जे जात जे महबूब सहाबा के फरमायो दियो खबर जी मुझा आका अमीर केरा हुजूर अच्छा पूछो जवाब दियो हुजूर अच्छा पूछो।
बिन औफ वडो अमीरा ऐं उस्मान गनी वडो अमीरा मुझे करीब मुस्तफा निहारे फरमायो अवां पंहिंजे मक़सद ते पहुची को न सघिया। जागो जागो सहाबा जेकी चयो सच हुयो। उन वक्त अब्दुर्रहमान बिन औफ अमीर हो, उस्मान गनी अमीर हो, पर मुझे मुस्तफा जे सवाल जी हिकमत हुई। एकड़ो खुदा पियो जाने, बियो मुझो मुस्तफा पाण पियो जाने। इमामुल अंबिया फरमायो अवां पंहिंजे मक़सद खे पहुची कोन सघिया। सहाबा अर्ज़ कयो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझा महबूब नज़रे करम फरमाइन मक़सद छा है। मुझे मदीने जे मीर फरमायो गौर कयो दौलत कॉलोनीअ में जामे मस्जिद नूरे मुस्तफा में मीलाद मुस्तफा जो जश्न करण वारो मुझे मदीने जे मीर फरमायो अमीर उहो ना है जंहिं वटि दौलत कुशादिया। अमीर उहो आ जंहिंखे अल्लाह जे ज़ात ज़िक्र वारी दिल अता फरमाई आ। अमीर केरा जंहिंखे ॻाल्हाए सुहिणा, जंहिंखे तोखे असांखे कदुर ई कोन्हे न। कयो ई कोन तूं त ख़बर कहिड़ी, कयूं त ख़बर पए न। जंहिं कयो कंहिंखां पुछूं इजाज़त ॾियो त, इजाज़त ॾियो त जंहिं कयो तंहिंखां पुछूं त ज़िक्र यार जो छा आहे। पुछां कंहिंखां, हलो ॿिए कंहिंखां न, सुहिणे सच लखां था पुछूं। ओ जह दिल पीता इश्क द मुसादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता, जह दिल पीता, जह दिल पीता, जह दिल पीता इश्क द मुसादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता। है मस्ती दे विच मोहब जो मिलिया अल्लाह जो मिलिया मस्ती दे विच मूब जो मिलिया हस्ती हो डहरा मुझे दिल पीता इश्क द मुसादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता। दरसया दे समय सिपाही, दरसया दे समय सिपाही, दरसया दे समय सिपाही अल्लाह ओ दरसया दे समय सिपाही, दरसया दे समय सिपाही सचल खास गुलाम मुझे दिल पीता इश्क द मुसादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता, जह दिल पीता, जह दिल पीता, जह दिल पीता इश्क द मुसादिल मस्तो मस्त मुदामल जह दिल पीता। मुझे करीम मुस्तफा अलैहिस्सलातु वस्सलाम जा आशिको मदीने जे मीर फरमायो अमीर उहोवा, अमीर उहोवा जंहिंखे अल्लाह जे ज़ात ज़िक्र वारी दिल अता फरमाई आ। ऐं ॿियो अमीर उहोवा जंहिंखे शुक्र वारी रब ज़ुबान अता फरमाई आ। दिल हुजे त ज़िक्र वारी हुजे, चो चो दिल हुजे त ऐं ज़ुबान हुजे त
शुक्र वारी हुजे उन जड़ो अमीर बियो आई कोन को इन करे त दीवाना चवंदा हन मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते मैं सो जाऊं या मुस्तफा कहते कहते सल्ले आँख मेरी खुली आँख सल्ले अला करते करते सुमूं तदह बियार हुजे उठूं तदह बियार हुजे। अल्लाह ताला कुरान करीम में फरमायो लक़द बन्नल्लाहु अलल मुमिनीन